दादू बाईपास जोई मोड़ वटि खौफ़नाक रोड हादसे में हिकु औरत समेत 3 ॼणा फौत थी विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि में 2 ॿारनि समेत 3 ॼणा शामिल आहिनि। फौतुनि में हिकु औरत जी सुञाणप मसमात फरज़ाना जे नाले सां थी, जॾहिं त ॿियनि जी सुञाणप नाहे थी सघी। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि पारां तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। नौशरो फिरोज़ जे घोट दोस्त मोहम्मद वगण में वगण बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो। नतीजे में हिकु नौजवान सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान जी सुञाणप अकरम वगण जे नाले सां थी, जंहिंखे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जेको इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। मटियारी में भिटचा पुलिस चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे बुगिया बिरादरी जे घर में दाख़िल थी घर बातिन सां बद इख़लाक़ी कई। पुलिस इख़्तियारनि जी वीडियो भरण तां पुलिस ऐं सहाफ़ियुनि विच में मुमारी थी पई। पुलिस पारां घर जी जांच बावजूद मंशियात हथ न आई। पुलिस मूजिब इतला ते मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई कई। बुगिया बिरादरी जे मुतासिरनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं ॿियनि इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बिना वारंट ऐं लेडी पुलिस एहलकारनि जे घर में दाख़िल थींदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मनेड़ो भरिसां ॻोठ डिप्टी में 62 माण्हुनि हमलो करे 19 वरनि जे नौजवान जान मोहम्मद खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते होश अचण बाद नौजवान बयान ॾिनो त जतोई साहिब जे कमदार खान माची, हाजी कल्लू ऐं ॿियनि मूं मथां हमलो करे कुआड़ियुनि जा वार कया आहिनि, जॾहिं त डॉक्टरनि नौजवान खे ॻणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल रेफर करे छॾियो। खकराटू में घर जी भित न कढण तां 2 भाइरनि में झेड़ो थी पियो। झेड़े में वॾे भाउ नवाब महतम पंहिंजे पुटनि सां गॾिजी नंढे भाउ अब्दुर्रहीम महतम खे मुबैना सिरोटाणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी खे पुलिस मेडिकल लेटर जारी कंदे अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मी मूजिब घर जी भित न कढण जो जवाब ॼाणे वॾे भाउ सिरोटाणी मरणिंग करे छॾियो। हुन मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे।